अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो कलसूम फुलपोटरी आहे। मां सिटी हॉस्पिटल वई हुयमि डिलीवरी जे लाइ पंहिंजी भेण खे वठी करे, सिस्टर खे। ऐं हुते मुंहिंजी भेण जो ऑपरेशन थियो। उन खां बाद सर चयो त तव्हां हितां दवाइयूं महांगियूं मिलंदियूं। मुंहिंजो सिटी अस्पताल में गार्डन आहे पुठियां त क्वार्टर आहे, उन्हनि चयो हुतां दवा खणी वञो। मां हुते वयमि त मूंखे चयईं त हुते तव्हांजो क्वार्टर आहे, हुते फैमिली रहंदी आहे, तव्हां हुतां दवाइयूं खणी वञो। उते वयमि त हुनजी फैमिली कान हुई, हे अकेलो हुयो। उते मूंखे बदतमीज़ी करणु लॻो ऐं उतां मां भॼी करे निकिरी आयमि। ऐं उन खां बाद मां डॉक्टर खे चयमि, स्टाफ खे ॿुधायो, कंहिं बि मुंहिंजी मदद न कई, कंहिं बि मुंहिंजी हेल्प न कई। उन खां बाद में बि असां 2 ॾींहं हॉस्पिटल में हुआसीं। रोज़ मूंखे तंग करणु लॻो ऐं उतां असां निकिरी आयासीं त वरी ॿिए ॾींहुं चौथे 5 ॾींहं ते हॉस्पिटल आयासीं भेण खे ॾेखारण लाइ। उन खां बाद बि मूंखे तंग करणु लॻो। असां इलाज कराइण लाइ बि उते नथा वञी सघूं, ॾाढो परेशान आहियूं। ख़ुदा असांजी मदद कई वञे। डॉक्टर ओटी में हुयो, ओटी जो डॉक्टर आहे असद शर।